नाज़रीन हिते रिपोर्ट शामिल कंदासीं ठठो मां वफ़ा अकरम अब्बासी जी, जिते ज़िले ठठे जी पुलिस मंशियात ख़िलाफ़ ऑपरेशन जे नाले ते ग़रीबनि जे घरनि खे बाहियूं ॾेई बिल्डोज़ करे तोड़े हक़ ऐं सच लिखंदड़ सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस मढ़े खेनि जेल जूं सख़्तियूं ॾियारण लाइ वेंदे आलमी इंसानी हक़नि जी क़ानून जी लताड़ कंदे हिन वक़्तु ज़िले ठठे जी पुलिस पूरी दुनिया में पुलिस गर्दी ऐं दहशत गर्दी कंदे पाण खे सफ़ाक ऐं जिलाद साबित कंदे ज़ुल्म तशद्दुद क़त्ल गारत में आलमी रिकॉर्ड कायम करे वरितो आहे। ताज़ो जुंगशाही में टाउन लॻ ॻोठ हाजी उस्मान जोखिम में जुंगशाही पुलिस पारां गुरबत ऐं बुख खां तंग थी पुलिस एहलकार मोहम्मद अली जोखियो जे घरनि मां पखो थांव चोरी करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल ग़रीब नौजवान चमड़ो जोखियो मथां गैर इंसानी तशद्दुद बाद संस लाश पुरस्रार तौर ते वण में टंगियल हालत में मिलण ते हिक पासे नौजवान पारां पुलिस तशद्दुद खां तंग ऐं बेज़ार थी ख़ुदकशी करण जा अफ़वाह गर्दिश कंदे नज़र अची रहिया आहिनि, त ॿिए पासे फौरी तौर नौजवान जे वारसनि पारां पुलिस मथां ख़ुदकशी ऐं क़त्ल जा इल्ज़ाम मिड़िया पिया वञनि। होॾां जुंगशाही पुलिस पारां गैर इंसानी तशद्दुद बाद ख़ुदकशी या क़त्ल में फौत थी वियल ग़रीब नौजवान जमड़ो जोखियो जे मौसूम न्याणी गवर्नर सिंध आईजी सिंध खे हथबधी अपील कई आहे त मुंहिंजे बाबा जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे।